अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबिय्यल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। ये मस्जिद जो थलो जिथे बैठा है मदरसे जो नवई तो सुन्नत इतिकाफ माशाअल्लाह। इन गोठो नालो मुझे याद कोने राजड़ फकीरन जी तरफा माशाअल्लाह सालानो अजीम शानी जलसो थींदो माशाअल्लाह। ॾाढी शौक़ सां मुहब्बत सां आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद मनाईंदा आहिनि। जी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद ते ही चरागो कंदा आहिनि, रोशनियूं कंदा आहिनि। अल्लाह पाक अवां जो असां सभिनि जा घर बि रोशन फरमाए, क़ब्र बि रोशन फरमाए। हज़रत वहाब बिन मुनब्बे रहमतुल्लाह ताला अलैह का रिवायत है, हज़रत वहाब बिन मुनब्बे रहमतुल्लाह ताला अलैह का रवायत है कि बनी इसराइल में एक शख्स हो जेके अल्लाह पाक 200 साल उम्र अता कई हुई। घणी 200 साल उम्र हुई, मगर अफसोस छा, अफसोस जी गाल्हि आहे हेडी डिघी अल्लाह पाक इनके उम्र अता कई, पर हिन शख्स पाजी सजी जिंदगी अल्लाह जी नाफरमानी में गुजारी छॾी। 200 साल इन अल्लाह जी नाफरमानी में इन गुजारे छॾिया। चुनाचे हिनी हालत में इनके मौत अची वई, गुजारे वियो। बनी इसराइल छा कयो, टंग का वठी गेले इनके गंदगी जे मथां उछले छॾे, छो त सॼी जिंदगी न अल्लाह जी नाफरमानी में गुजारी हुई। सब माण्हुनि खे इनका नफ़रत हुई। इनके टंग का वठी गंदगी जे मथां उछले छॾियो। ओॾा बनी इसराइल जो अमल कयो कि इनके गंदगी जे मथां उछलियो। ओॾा अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे वही मोकिली। अल्लाह पाक फरमायो, मूसा मुझो फला बानो गुजारे वियो आहे, तू वञ हुनखे गुसल बि ॾे, हुनजी नमाज़ जनाज़ा बि पढ़ा। अल्लाहु अकबर। उनकी तदफीन जो इंतजाम कर। हजरत मूसा अलैहिस्सलाम तशरीफ वठी आया। बनी इसराइल से गुफ्तगू थी। बनी इसराइल अर्ज कर लगा, या नबी अल्लाह, यो शख्स सख्त गुनाहगार हो, इन 200 साल अल्लाह जी नाफरमानी में गुजारिया हो। हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो, हैरान थी वया। अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो कि या अल्लाह, बनी इसराइली तई चवन पिया कि शख्स सख्त गुनाहगार हो, हिन 200 साल तुझी नाफरमानी में गुजारिया आहिनि। अल्लाह पाक फरमायो, ए मूसा, बनी इसराइल सच पिया चवन, बनी इसराइल सच पिया चवन, वाकई ही मुझो बानो सख्त गुनाहगार हो। मगर अल्लाह पाक फरमायो, ए मूसा, इन्नहु काना कुल्लमा नशरा तौराता, जब ये बंदा जड़े ही बानो तौरात खोलिंदो हो, तौरात के खोलिंदो हो, व नजरा इला इस्मी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए मुझे महबूब जो नामे पाक ॾिसंदो हो, त मुझे महबूब जे नाले पाक के अदब सा चुमंदो हो, अखिन सा लगाइंदो हो, ऐं दुरूद पाक पढ़ंदो हो। अल्लाहु अकबर। अल्लाह पाक फरमाए, मूसा
हिन जी आदा मूंखे ॾाढी पसंदि आई, इहो अमल हिन जो मूंखे ॾाढो ॾाढो पसंदि आयो। बसि हिनी नेक अमल जी बरकत सां मूं हिन जे सभु गुनाहनि खे बख़्शे छॾियो ऐं हिन जो निकाह जन्नत में 70 होरनि सां गॾु करे छॾियो। आमाल ना देखे ये देखा, महबूब के कूचे काहे गदा, मौला ने मुझे यूं बख्श दिया, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। चाहे शान आहे दुरूद पाक जी, या शान आहे ॻाल्हायो, चाहे शान आहे दुरूद पाक जी। अंदाज़ो कयो मुंहिंजा प्यारा इस्लाम भाइयों, हिकिड़ो माण्हू गुनाहगार 200 साल उन रब जी नाफरमानी कई आहे, लेकिन जॾहिं सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक नालो तौरात में ॾिसंदो हो, उनके चुमंदो हो, अदब सां अखियुनि से अखियुनि खां चुमी करे अखियुनि सां लॻाईंदो हो ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पाक पढ़ंदो हो। अल्लाह पाक गुनाह बि माफ़ कया, जन्नत में 70 होरनि सां निकाह कराए छॾियो। उलमा फरमाइनि था हिते हिन ॻाल्हि जो तस्करो कोन्हे ही शख़्स घणो दुरूद पढ़ंदो हो, हिन ॻाल्हि जो ज़िक्र न आहे कि 1000 दफ़ा पढ़ंदो, 500 दफ़ा पढ़ंदो, 100 दफ़ा पढ़ंदो, रोज़ पढ़ंदो न आहे। जॾहिं तौरात खोलींदो हो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक नालो ॾिसंदो हो, चुमी अखियुनि सां लॻाईंदो हो, दुरूद पढ़ंदो हो। बनी इसराइल जो गुनाहगार शख़्स जड़े तौरात खोले, आका जो इसमें मुबारक ॾिसे, चुमी अखियुनि सां लॻाए ऐं दुरूद पढ़े, उनखे आ बरकत मिले जेको आका जो गुलाब पाबंदी सां दुरूद पढ़े, उनखे कहिड़ी बरकतूं नसीब थी, उनखे कहिड़ियूं बरकतूं नसीब थींदियूं। सुभान अल्लाह। ए मुंहिंजा प्यारे प्यारे इस्लामी भाइरो, अॼु हिकिड़ी नियत कि रोज़ाना 1000 मरतबा पंहिंजे मोहसिन आका ते दुरूद पढ़ंदासीं। जंहिंजी आदत ही ना है 100 दफ़ा जी नियत करे वठे, रोज़ाना घणो 5 खां 6 मिनट लॻंदा, घणा 5 खां 6 मिनट 100 दफ़ा दुरूद पाक पढ़ण। अल्लाह करे मूंखे अवां खे पंहिंजे वक़्त जी क़दर नसीब थी वञे, चओ आमीन। असां के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद बि मनाणो आहे ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे मक़सद खे बि साम्हूं रखणो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे दुनिया में छो मोकिलियो, हिन खे बि साम्हूं रखणो। ए काश असांजी अवां जी हथ में तस्वीर रखण जी आदत थी वञे। अच्छा, अगर वधीक हथ में मोबाइल हूंदो छा शइ हलंदी? वधीक मोबाइल। अगर वधीक तस्वीर हूंदी त तस्वीर। एक बुजुर्ग का पूछा कई, वही सही अवां तौबा कीअं कई, कहिड़ी शइ अवां खे तौबा ते आमादा कयो? अल्लाह जो नेक माण्हू हो, चवण लॻो दुनिया जे रंगीननि में गुम होसि। हिकु दफ़ा हिकिड़ी जॻह खां ऐं गुज़रे रहियोसि त मुंहिंजे कननि में आवाज़ आयो। हिते जेकड़ी जॻह खां वञी रहियो, बुज़ुर्ग तो चवे मुंहिंजे कननि में आवाज़ आयो कि मूंखां जल्दी मुंहिंजो सरमायो ख़रीद करे वठो, मुंहिंजो सरमायो ॻरे पियो, मुंहिंजो सरमायो माल ज़ाया पियो थिए, जल्दी ख़रीद कयो। बुज़ुर्ग चयो तो मूं आवाज़ ॿुधो त बीह रहियोसि, मूं ॾिठो त हिकिड़ो शख़्स बर्फ़ पियो खपाए। बर्फ जो कम छा है? गरण। पानी में विझो तॾहिं बि सभु ॻाल्हायो, ईअं छॾे ॾिबो तॾहिं बि, बर्फ पानी में बि ईअं बि, लेकिन पानी में जेकी गरंदी उहा ज़ाया न वेंदी, क़ीमती थी वेंदी। पानी खे थधो कंदी, शरबत खे थधो कंदी, ईअं जेकी गरी वेंदी उहा ज़ाया थी वेंदी। बुज़ुर्ग फरमाइनि था ज़िंदगी बर्फ वांगुरु ॻरे पई, हर सां कब्र ॾे वठी वञे पई, हर सां माना साह सां खयो न हिकिड़ो धक्को लॻो, वञूं पिया कब्र ॾे, वञूं पिया कब्र ॾे। फरमाइनि था ज़िंदगी बर्फ वांगुरु ॻरे पई, सुठे कमनि में लॻाईंदासीं त क़ीमती थी वेंदी, न त ईअं ई ज़ाया थी। ईअं ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रोज़ाना सिज ऐलान कंदो आहे, रोज़ाना हदीस पाक आहे, जॾहिं सिज रोज़ाना उभरंदो आहे न, निकिरंदो आहे, ऐलान कंदो आहे, ए बने आदम आं तुंहिंजे अमल जे मथां शाहिद आहियां, अगर अॼु को सुठो कमु करणो त करे वठो, न त अॼु खां बाद में वापसि न ईंदुसि।
जो को खीर ठरन मां निकतो सही वापस वेंदो, जो को डी गुजरियो दोबारा मिलंदो, जो साह सा खणी वरतो सजी दौलत ॾियण खां पोइ बि असां के वापस न मिले। अल्लाहु अकबर। त दुरूद पाक जी आदत बनाए, तस्वीर रखण जी आदत होंदी, आदत ठही वेंदी। प्रॉब्लम छा है, असां दुनिया में अची मुतमइन थी विया आहियूं जीअं असांखे मरणो ही ना है। जो तो इंसान जिंदगी ईअं गुज़ारे पियो जीअं हिनखे मरणो ही, अच्छा मरी कीअं वेंदो आहे जीअं आयु कोन्हे हो। अच्छा अवां में हिकिड़ी तादाद के हथ कोन थो खणायां, पंहिंजे परॾाॾे जो नालो यादि न हूंदो, कुझु हूंदा ॾाॾे जो नालो तकरीबन खे यादि हूंदो ॾाॾे जो, पर ॾाॾे पीउ जो नालो सभिनि खे यादि न हूंदो, आहे न आहे साईं। अच्छा ॾाॾे पीउ जो नालो यादि अगरि आहे त मिसाल उन पीउ जो नालो यादि न हूंदो, बसि या दुनिया जेतो ज़िंदगी ईअं गुज़ारे पियो जीअं मरणो न आहे, ऐं मरी ईअं वेंदो आहे जीअं दुनिया में आयो ई न हो। क्योंकि बचपन ने पहले तुझको बरसू खिलाया, जवानी ने फिर तुझको मजनू बनाया, बुढ़ापे ने आके क्या क्या सताया, अजल तेरा कर देगा बिल्कुल सफाया, जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जाए तमाशा तमाशा। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला मुखे अवांखे तौफीक नसीब फरमाए कि असां उथंदे वेंदे पंहिंजे मौसीन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक पढ़ंदा रहूं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि। मज़ीद रवायत कायाब गाल मालूम थी कि इश्को मोहब्बत में प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नामे नामी चुमण अल्लाह पाक के ॾाढो पसंद आहे। मकासुदुल हुसना में आहे, एक मरतबा आजान थी रही हुई, जड़े मौज़िन आजान ॾियण वारे चयो अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, अजान ॾियण वारे पढ़ियो त आशिक़े अकबर हज़रत सैयदना सदीक़ अकबर रज़ी अल्लाहु ताला अन्हु जीअं मौज़िन चयो अवां हिनके दोहरायो, हुनखां पोइ सैयदना सदीक़ अकबर रज़ी अल्लाहु ताला अन्हु पंहिंजा ॿई अंगूठा चुमी करे अखियुनि सां लॻाया। आका अलैहि सलातो वस्सलाम हज़रत सैयदना सदीक़ अकबर यारे गार बन यारे मज़ार बन। अल्लाहु अकबर। सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यारे गार जी अदा ॾिठी त आका अलैहि सलातो वस्सलाम फरमायो फ़अला मिसला मा फ़अला खलीली फ़क़द हल्लत अलैहि शफ़ाअतिही। मेरे प्यारे दोस्त, आका फरमाए जेको मुंहिंजो प्यारो दोस्त आहे सदीक, जे बाने ईअं कयो जीअं मुंहिंजे दोस्त कयो, हिन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वई, हिन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वई। अल्लाहु अकबर। इमाम हसन मुजतबा जी अल्हम्दुलिल्लाह प्यारी अदा था ॿुधो। इमाम हसन मुजतबा सुभान अल्लाह। इमाम पाक जो फरमान ॿुधो। इमाम पाक फरमाइनि था जेको बि बानो जॾहिं मौज़िन चवे न अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, ता ॿुधण खां पोइ जेको बि बानो ईअं करे या चवे मरहबन बि हबीबी व कुर्रतु ऐनी मुहम्मदिन अब्दुल्लाह, पोइ पंहिंजा ॿई अंगूठा चुमी अखियुनि सां लॻाए उनजी अखियुनि में कॾहिं सूर न थींदो। अल्लाहु अकबर। या आशिकान रसूल असांखे बि खपे जॾहिं असां आज़ान में आका अलैहि सलातो वस्सलाम जो नामे पाक ॿुधूं त चुमी करे अखियुनि सां लॻायूं ऐं आका जे मथां दुरूद पढ़ूं। लब पे आ जाता है जब नामे जनाब, मुंह में भूल जाता है शहदे नायाब, वजद में हो के हम ए जा बेताब अपने लब चूम लिया करते हैं। अल्लाहु अकबर। जड़े सरकारे नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक मुहम्मद असां पांजी ज़बान का अदा कंदा आहियूं त मोहब्बत ऐं इश्क में चप हिक ॿिए खे चुमी वठंदा आहियूं, छो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। याद रखो मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, जड़े नमाज में आका जो नालो अचे त उन एडी आयत पढ़ी ओडी मल दुरूद पाक ना है पढ़नो,
जेॾीमहिल जुमे जो ख़ुतबो ॿुधंदा आहियूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो ख़ुतबे में ॿुधूं त ज़बान का ख़ामोशी उते फ़र्ज़ आहे, दिलि में दुरूद पढ़णो आहे। किथे? दिलि में। हिन ॻाल्हि जो ख़्यालु रखणो आहे। जेॾीमहिल आज़ान थिए न, जेॾीमहिल ख़ुतबे खां पहिरीं जेकी आज़ान थींदी आहे, हिन में बि अंगूठा न आहिनि चुमणा। दिलि में दुरूद पाक पढ़े ऐं हिन अज़ान जो जवाबु न ॾिजे त बहितर आहे। जेकी ख़ुतबे खां पहिरीं अज़ान थींदी आहे, इहा ॻाल्हि यादि रखिजे। मनकूल आहे कि मराकी जे शहर फास में हिकिड़ी नेक औरत रहंदी हुई। हुन औरत जी आदत छा हुई, जॾहिं बि का तंगी ऐं परेशानी ईंदी हुई, पंहिंजा ॿई हथ पंहिंजे चेहरे ते रखंदी हुई, अखियूं बंदि करे मुहम्मद आका जो नालो वठंदी हुई। ईअं करण सां हुनजी परेशानी अल्लाह पाक दूर करे छॾंदो हो। हिन औरत जो इंतकाल थी वियो। कंहिंजे रिश्तेदार हिनखे ख्वाब में ॾिसी पुछा कई, अल्लाह पाक अवां सां छा मामिलो फरमायो, क़बर जे सुवालात जो छा थियो? हिन चयो, मुनकरी नकीर आया, हुन मूंखां सुवाल कया। मुंहिंजी आदत हुई जॾहिं का परेशानी हूंदी हुई, जॾहिं बि का परेशानी ईंदी हुई, ऐं पंहिंजा हथ खणी नालो मुहम्मद आका जो नालो वठी ॿई हथ चेहरे ते फेरंदी हुई त मुंहिंजी उहा परेशानी दूर थी वेंदी हुई। त मुंहिंजी आदत इहा हुई, फ़रिश्तनि मूंखां सुवाल कयो त मूं ईअं ई कयो, पंहिंजा ॿई हथ खणी आका जो नालो वरितो। आका जो जॾहिं नालो वरितो ऐं मूं जेॾीमहिल अखी खोली त फ़रिश्ता उतां तशरीफ़ वठी विया। अल्लाह अकबर। गुनाहगारों की इससे मुश्किलें आसान होती हैं, ना क्यों कर सबसे बढ़कर नाम हो प्यारा मुहम्मद का। हिते हिकिड़ी ॻाल्हि असांखे सिखण लाइ मिली कि हिन ईमान अफ़रोज़ वाक़िए में वाक़ा अलैहिस्सलाम जो नाले पाक जी जेके ज़िक्र जी बरकत असां ॿुधी। ॿियो नंबर, हुन औरत जी हिकिड़ी सुठी आदत हुई। हिन औरत जी हिकिड़ी सुठी आदत हुई। सुठी आदतुनि जो फ़ाइदो इंसान खे क़बर में बि पहुचंदो आहे। छा जो? इंसान में ॿ आदतूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी सुठी, हिकिड़ी गंदी। हर माण्हू में हूंदी आहिनि। यानी सुठे अख़लाक वारो, को चवंदो गंदे अख़लाक वारो आहे। ईअं आहे न साईं? को चवंदो ॾाढो मोहबत वारो, को चवंदो साॻो ॾाढो झेड़ो करण वारो आहे, को चवंदो यार मिठो ॻाल्हाइण वारो, को चवंदो कड़ो ॻाल्हाइण वारो आहे। हिकिड़ी जनरल ॻाल्हि पियो कयां त सुठी आदत क़ब्र हशर में इंशाअल्लाह नजात जो ज़रियो आहे। मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आका सां मोहब्बत केतिरी हुई ख़बर आहे? मूं मौला अली रज़ी अल्लाह जी सीरत पढ़ी। मौला अली फरमायो, थी नथो सघे, या थी नथो सघे ऐं कंहिंजे चवण ते पंहिंजी आका जी अदा खे छॾे ॾे। जी हा, मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा, थी नथो सघे, या थी नथो सघे कि को चवे कि आका जी सुन्नत के छॾे ॾे ऐं पंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत कंहिंजे चवण ते छॾे ॾिया। ही थी नथो सघे। अल्लाहु अकबर। असां यकीन कंदा आहियूं, अल्लाह वारनि जी सीरत पढ़ंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, अमल कोन था कयूं। साहबा जी सीरत पढ़ो, अल्लाह जे वली जी सीरत पढ़ो, पढ़ंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, अमल कोन था कयूं। ऐं जनरल ॻाल्हि पियो कयां, जेका अमल कंदा आहिनि अल्लाह इन्हनि खे बरकत नसीब कंदो। अमल न आहे, अमल आहे ई कोन। माना अमल 100 मां 2-4 माण्हू कंदा, बाक़ी रुगो ही क़यामत जी निशानी आहे। क़यामत जी सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, माण्हू जे मथां हिकु ज़मानो अहिड़ो ईंदो कि माण्हू ॻाल्हियूं आलिमनि वारियूं कंदा ऐं अमल जाहिलनि वारा हूंदा। ॻाल्हियूं कहिड़ियूं हूंदियूं? सभिनि जो आवाज़ कोन थो अचे। ऐं अमल कहिड़ा हूंदा? अमल जाहिलनि वारा हूंदा। अजाम अवां कंहिंसां कचेरी कयो, मौलवी साहब ॿ ॻाल्हियूं ॿुधाईंदो, 4 ॿुधाए छॾंदो। मौलवी साहब खे ऐलान कोन था ॾियनि, मुंहिंजो ज़ाती बि तजुर्बो आहे। इलाही माण्हू मौलवी साहब खे ऐलान कोन था ॾियनि। अफसर कुर्सी ते वेठो अचे थो, मौलवी साहब दुआ कयो, करप्ट माहौल थी वियो आहे, जेको वेठो आहे पाण करप्शन में लथो पियो आहे। कहंदा दुआ कयो साईं, गुनाह मां पाण बेनमाज़ी आहे, दुकान ते लिखे वेठो आहे, फज़ूल वेहण खां अल्लाह जो ज़िक्र बहितर आहे, सॼे ॾींहं में हिकु दफ़ा इनखे अल्लाह ज़िक्र करी तौफ़ीक़ कोन्हे। ऑफिस में घणो बोर्ड लॻो पियो आहे, रिश्वत ॾियण वठण वारो जहन्नमी आहे। जेब भरे ऑफिस में दाख़िल थियो, हिकिड़े दर खां वेंदो, जेब भरियल हूंदी, ॿिए खां निकिरंदो, जेब ख़ाली हूंदी।
पाम जा पैसा, साइन जा पैसा, मुलाकात जा पैसा, फाइल मथे रखण जा पैसा, गाल गाल ते पैसा आहे ना। गालियूं जामन, अमल ना है। अमल अमल ॾिसो, मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाया, अगर खूह में शराब जो कतरो किरी पए, खूह में शराब जा कतरा किरी पन, पोइ उनजे मथा को मनारो ठाहे उनजे भी मथा भी आवाज़ान न ॾिया। जड़ी कतरा खूह में किरी पिया उनजे मथा के मनारा हूंदा, माण्हू भी उनजे मथा आज़ान ॾींदा हुआ, मथे चबूतरा ठाहींदा हुआ। मौला अली फरमाया मथे चढ़ी आज़ान न ॾिया, अमल इनके चइबो। मौला अली फरमाया, अगर के दरिया में शराब जा कतरा किरी पन, पानी सुकी वञे, उते गाह थी वञे, उनजे मथां पंहिंजी बकरियूं न चराया। नफरत शराब का, भंग शराब अगर हराम आ, अमल किथे आ? नमाज। वडी तादाद मुसलमानन जी बेनमाजी है। वडी तादाद मुसलमानन जी 95% मुसलमान बेनमाजी इन मुआशरे में घणा। थोड़ो ॻाल्हायो, आवाज़ मुंहिंजो वेठल रब जी तौफीक सां ॿाहिरि वेठो, ॾींहं में त आवाज़ ई पिण निकिरे। 95% मुसलमान बेनमाजी आहिनि, 95% नमाज कोन था पढ़नि। अमल किथे आहे? अल्लाहु अकबर। अमल ॿुधायां जी, अमल इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु यजीद पलित बैत ला चयो, अमा मजबूरी में मदीनो छड़े मक्के तशरीफ वठी आया। सजो सफर को माई जो लाल साबित करे का नमाज कज़ा थी वही हुजे। नमाज कज़ा मक्के का कूफे 150 खत लिखा, 150 खत ॿियूं रवायतूं आहिनि। इमाम पाक पंहिंजे पहिरीं सौट के मोकिलियो, चाचा ज़ाद भाई के, मुस्लिम अकील के, पूरो वाक़ियो आहे, तफ़सील कोन थो बयान कयां। अमा के अमल जी ॻाल्हि पियो कयां। वो आवा तशरीफ वठी आया, लड़ाई के इरादे सां तशरीफ वठी न आया हुआ। जेको लड़ाई के इरादे का अचे, वो पंहिंजा नंढड़ा ॿार गॾु न वठंदो। ॻाल्हि यादि रख, असां सुनियुनि जो अक़ीदो ई आहे, यज़ीद पलीत आहे। यज़ीद केरु आहे? हा, यज़ीद पलीत आहे, पलीत आहे, पलीत आहे। अहिड़ा बि बदबख्त आहिनि इन वक़्तु जेका मादअल्लाह यज़ीद के रहमतुल्लाह ताला लिखी वेठा आहिनि। माज़अल्लाह अहिड़ा बि बेग़ैरत आहिनि मुआशरे जे। यज़ीद पलीत आहे। असां सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं, पंथन पाक जा बि ग़ुलाम आहियूं। जेॾी महिल इमाम पाक कूफे जो सफ़र कयो, को साबित करे हिकिड़ी नमाज़ बि क़ज़ा थी हुजे, हिनखे चइबो अमल, हिनखे चइबो शरीयत जी पासदारी। इमाम हुसैन जी सीरत पढ़ो, इमाम पाक जी सीरत में लिखल आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम हुसैन जा शहज़ादा फरमाइनि था, मुंहिंजो वालिद गिरामी इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु रोज़ाना 1000 रकत नवाफिल पढ़ंदा हुआ। घणा नफिल रोज़ाना? सभिनि जो आवाज़ कोन आहे। घणा नफिल? 5 नमाज़नि में घणी रकतूं आहिनि? 48। 5 नमाज़नि में घणी रकतूं आहिनि? असां 48 भी कोन था पढ़ी सघूं। जुमो पढ़ी चवंदा आहिनि मौलवी साहब जुमो पढ़ंदो आहियां। हा, जुमे जी मुंहिंजी पक्की पाबंदी। अल्लाहु अकबर। अमल किथे आहे असां? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां कातलानो हमलो थियो, पेट जा अंडा ॿाहिरि अची विया, लेटिया पिया आहिनि। अची कुछ हज़रात अर्ज़ कयो, या अमीरुल मोमिनीन सलात, नमाज जो वक्त थी चुको आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी वेही रहिया, फरमाइण लगा, जी हाँ, जेको मुसलमान नमाज नथो पढ़े उनजो इस्लाम में हिस्सो ना है, उनजो इस्लाम में हिस्सो ना है। बल्कि जड़े हुर सबन का पहिरीं 1000 सिपाही वठी इमाम पाक के गिरफ्तार करण आया, हुर सादतमंद। बाद में हज़रत हुर इमाम पाक जे मथां पंहिंजी जान भी कुर्बान कई। पूरो तफसीली वाक़ियो। हज़रत हुर वो बाद में सादत में निकतो, इन तौबा कई, यजीदी काफिले का निकरी आयो, हुसैनी काफिले में अची वियो। हज़रत हुर तमाम जी तमाम नमाजूं इमाम पाक के अर्ज़ करण लॻो, मूंखे वञे वठी हेॾा वञणो आहे, अवां ईअं ई न तशरीफ़ वठी वञा पियो, तशरीफ़ वठी वञो पिया। हुर बि तमाम नमाजूं इमाम पाक जे पोयां जमात सां पढ़ंदो हो। हिया है अमल। ही छा है? अमल। ज़बान मैदान करबला में ज़बानू सुकल हुयूं, पर रब्बे काबा जो कसम अज़ानू जारी हुई। पढ़ो वाक़े करबला, पढ़ो जेको मुस्लिम आलिम लिखियो। पानी बंद थी वियो आहे, तिलावत कुरान जारी आहे। पानी बंद थी वियो आहे, तयम्मुम करे नमाज़ू जारी आहिनि। ज़बानू सुकल आहिनि, पर अज़ानू जारी आहिनि। ही आहे अमल।
इच्छा है अमल। वाक़या करबला हिकिड़ो सब जो दर्स ॾिनो आहे, वाक़या करबला कुर्बानी जो दर्स ॾिनो। इहा आहे अमल। साहबा जी सीरत पढ़ी ॾिसो। हज़रत सैयदना सदीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु इब्तिदा इस्लाम में पंहिंजे घर में साईं मस्जिद ठाही हुई। जॾहिं क़ुरान पढ़ंदा हुआ हज़रत सैयदना सदीक़ अकबर इस्लाम जा पहिरीं ख़लीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु हेतिरो रोअंदा हुआ, काफ़िर अची वेही रहंदा हुआ। अवां जो रोअण ॿुधी करे कुफ़ार कई मुसलमान थी वेंदा हुआ। हेॾो अल्लाह जो ख़ौफ़। अल्लाहु अकबर। अमल के मामले में ज़्यादा दूर है। आका जी अदा के अदा कर मोहब्बत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा दावो आका सा मोहब्बत जो है ऐं जिंदगी गुजारण जो तरीको यहूदो निसारा वारो मुसलमान जो आए ना है हत बदी बोर्स के नाराज न थी असा और आका अलैहिस्सलाम एक मुठ दाढ़ी वारा है ना असाई दाढ़ी की मुट्ठी है चेहरे ते और कई औरत की खूबसूरती वारन में मर्द की दाढ़ी में आ मर्द दाढ़ी मुंडाए चो तो खुश खुश खूबसूरत में लगा खूबसूरती दाढ़ी में आ छा में आ इमाम पाक दाढ़ी वारा साहबा दाढ़ी वारा तमाम नबी की मुठ दाढ़ी वारा अमल के मामले में ज़्यादा दूर है। आका अलैहिस्सलाम अदा के अदा करे इंशाअल्लाह करीम कौल में फेल में उठन में वेहन में हलण में आका जी अदा के अदा करे। काफिलो हुयो असांजो सखर दावत इस्लामी जो पानी पीने की 6 सुन्नतूं बयान कई हुई गड़ियूं 70-80 साल जो चाचो वेठो हिकिड़ो पोड़ो जी पानी पीने की 6 सुन्नतूं बयान कई वयूं न साजिया सा पीअण वही पीअण ॾिसी पीअण बिस्मिल्लाह पढ़ी पीअण 3 साहन में पीअण पीअण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह चवण जेॾीमहिल 6 सुन्नतूं बयान कई वयूं तो चाचे अखिर में गोड़ा अची गया के पूछो काका रोई छो पियो चाचा खैर था है जी यार 80 साल उम्र थी वही आ 70 का 80 साल उम्र आ जे नबी जो गुलाम आया उनकी सुन्नत जी मुझे खबर को अज मु पहली दफा बुधो के पानी पीने की 6 सुन्नतूं असा के खबर ना असा खबर जी मुझे बुधो अल्लाह अकबर। ये मुझे प्यारे प्यारे इस्लामी भाईरो आका अलैहिस्सलाम की अदा के अदा अल्लाह सागे नसीब फरमाए। आका अलैहिस्सलाम की शानू अल्लाह पाक तमाम बुलंद कई हुई। आका अलैहिस्सलाम जा जेका नाला मुबारक है उलमा किताबन में 800 लिखिया केतरा 800 ई आला हजरत रहमतुल्लाह ताला ने फरमाइंदा मुतहकीक कइया आका अलैहिस्सलाम जा मुबारक नाला 1400 मु गिनती कया आहिन गड़ा 1400 आला हजरत फरमाइन था हिता मुझी तहकीका न त सरकारे नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुबारक नाला मानू शुमार नथो करे सके। आका अलैहिस्सलाम छो त तमाम मखलूक जा नबी आहिन। आका अलैहिस्सलाम अल्लाह जी अता सा अमा जी हुकूमत हर जगह ते आहे अमा रहमतुल आलमीन आहिन। आका अलैहिस्सलाम जे मुबारक नालन जी धूम हर जगह ते आ। ताबई बुजुर्ग हजरत सैयदना काबुल अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था जेका जन्नत वारा आहिन जन्नत वारन वट आका अलैहिस्सलाम जो नालो अब्दुल करीम आ। अहले दोज़ख वारन वट आका जो नालो अब्दुल जब्बार आहे। अहले अर्श वट आका जो नालो अब्दुल हमीद फरिश्तन वट आका जो नालो अब्दुल मजीद अंबिया इकराम वट आका अलैहिस्सलाम जो नालो अब्दुल वहाबा। जिन्नात वट आका जो नालो अब्दुल रहीमा। पहाड़न जे मथा आका जो नालो अब्दुल खालिक आहे। खुशकी वारा जेका मामलात आहिन खुशकी में आका जो नालो अब्दुल कादिर आहे। ऐं मच्छिन वट समंडी जी मच्छिन वट आका जो नालो अब्दुल कदूस आ। वहशी जानवरन वट आका जो नालो अब्दुल रज़ाक आहे। शैतानन वट आका जो नालो अब्दुल कहार आहे। दरिंदा जेका आहिन चीतो ऐं शेर वगैरह हिन वट आका जो नालो अब्दुल सलाम आहे। अल्लाहु अकबर। आका अलैहिस्सलाम जी मुबारक कुनियत अबुल कासिम छा है अबुल कासिम। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा आका अलैहिस्सलाम जो मुबारक नालो मुहम्मद कुरान पाक में 4 जगह ते आयो। घणी जगह ते या इल्मी गाली 4 जगह ते आयो।
नाले मुहम्मद या माना चाहे नाले मुहम्मद या नाला जेका माना इंशाल्लाह ॿुधंदासीं। हिकिड़ो त आका अलैहिस्सलाम जो नाला मुबारक 4 जगहनि ते आया। सूरह आले इमरान में आका जो नालो आयो आयत नंबर 144 में। सूरह अहज़ाब में आका जो नालो आयो आयत नंबर 40 में। 26 पारो सूरह मुहम्मद में आका जो नालो आयत नंबर 2 में। ऐं सूरह फतह में आका जो नालो आयो आयत नंबर 29 में। सुभान अल्लाह। आका अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जा आखिरी नबी आहिनि, आखिरी नबी आहिनि। अल्लाहु अकबर। प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत बा सआदत का पेरी आका जी विलादत जो वक्त करीब हो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को ॾाढो जान हो। उन आवा जो नालो जॾहिं आका जी विलादत थी त मुहम्मद रखियो। रवायतन में आए त साईं फरमाइना मूंखे ख्वाब में मूं ख्वाब ॾिठो जंहिंजी ताबीर में ॿुधायो वियो अवां जे वटि ख़ानदान में हिकिड़ी औलाद थींदी, मशरिकी मगरी वारा जंहिंजी पैरवी कंदा, आसमान वारा उनजी तारीफ़ कंदा, उनजो नालो मुहम्मद रखजो। हज़रत आमीना आका अलैहिस्सलाम जी वालिदा मोहतरमा फरमाए थी मूं ख्वाब ॾिठो को चवण वारो चई रहियो आहे ए आमीना अवां वटि अल्लाह पाक हिकिड़े फर्ज़ंद के अवां के अल्लाह पाक हिकिड़ो पुट अता कंदो जो वो तमाम उम्मत जो सरदार हूंदो। जॾहिं उनजी विलादत थिए उनजो नालो मुहम्मद रखजई। अल्लाहु अकबर। मुहम्मद या माना छा आहिनि? मुहम्मद या माना आहिनि जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे। साईं छा माना आहिनि? जंहिंजी बार बार सभु जो आवाज़ कोन थो अचे। मुहम्मद या माना छा आहिनि? जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे। अल्लाहु अकबर। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद। अच्छा सहाबा इकराम आका सां केॾी मुहब्बत कंदा हुआ। वॾा वॾा बादशाह आका सां ॾाढी मुहब्बत कंदा हुआ। हिकिड़ो बादशाह गुज़रो महमूद गज़नवी, नालो कंहिं ॿुधो आहे? माशाअल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह। ही हो वॾो बादशाह पर अल्लाह जो नेक बानो हो। अल्लाह जो हेॾो वॾो बादशाह हो, आलिम दीन बि हो, बादशाह बि हो, कसरत सां तिलावत क़ुरान बि कंदो हो। महमूद गज़नवी रहमतुल्लाह ताला जो हिकिड़ो ग़ुलाम हो जंहिंजो नालो हो अयास। छा नालो हो? अयास। अयास जो हिकिड़ो पुटु हो, हुनजो नालो हो मुहम्मद। आका जे नाले ते नालो। महमूद गज़नवी जॾहिं बि अयास जे पुट खे सॾु कंदो नालो वठी सॾु कंदो हो, नालो वठी सॾु कंदो हो। हिकु दफ़ा महमूद गज़नवी अयास जे पुट जो नालो न वरितो बल्कि ईअं फरमाइण लॻा ए अयास जा पुट हेॾा अच, ए अयास जा पुट हेॾा अच। जॾहिं ॻाल्हि अयास खे ख़बर पई त बादशाह वटि आयो, अर्ज़ करणु लॻो कि साईं मुंहिंजे पुट खां का ग़लती थी वई आहे। अॼु मां मुंहिंजे पुट जो नालो न वरितो आहे। तवजो रखिजो, अॼु मां मुंहिंजे पुट जो नालो न वरितो आहे। हमेशह मुंहिंजे पुट जो नालो वठंदा आहियो। महमूद गज़नवी केॾो वॾो आशिक़ रसूल हो, चवण लॻो अयाज़ तुंहिंजे पुट जो नालो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते मुहम्मद आहे। ऐं जॾहिं बि तुंहिंजे पुट जो नालो वठंदो होसि मुंहिंजो वुज़ू हूंदो हो। अॼु मुंहिंजो वुज़ू न हो, मुंहिंजे इश्क गवारा न कयो कि नालो मुहम्मद वठां ऐं बेवुज़ू वठां। अल्लाहु अकबर। नालो मुहम्मद वठां ऐं बेवुज़ू वठां। अल्लाहु अकबर। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक मुहम्मद केॾे खां रखियो वियो? तमाम मखलूक की पैदाइश का 2000 साल पहिरीं, तमाम मखलूक की पैदाइश का 2000 साल पहिरीं अल्लाह पाक पंहिंजे हबीब जो नालो मुहम्मद रखियो। अल्लाहु अकबर। खबर पई जैसे जमीन बना हो, आसमान बना हो, अर्शो कुर्सी बना हुई, लोहो कलम बना हो, इंसान फरिश्ता कुछ बना हो, ओडी मल आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुहम्मद हो। हिते कुछ मानू माद अल्लाह ही चवंदा कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबूवत 40 साल की उम्र में मिली है। या चवण गुमराही है, या चवण चाहे गुमराही है, ये न चचे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओडी मल अल्लाह जा नबी हुआ
जड़े हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश में न थी हुई ओडी मतलब अल्लाह जा नबी हो। जड़े हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश में न थी ओडी मतलब अल्लाह जा नबी हो। अल्लाहु अकबर। हज़रत आदम अलैहिस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले का अल्लाह जी बारगाह में दुआ करी। सुभान अल्लाह। दुरूद पाक। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ किया, या अल्लाह तुके मोहम्मद यो वासितो मुखे मुआफ़। अच्छा जी कि हज़रत आदम अलैहिस्सलाम का इज्तिहादी खता दी, छा दी? इज्तिहादी खता चबो उनके, खाली खता भी न चजे, गलती भी न चजे। छो त अल्लाह जो हर नबी मासूम आ, अल्लाह जो हर नबी मासूम आ। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो कि या अल्लाह तुके मोहम्मद यो वासितो मुखे मुआफ़ फरमा। अल्लाह पाक फरमायो, ए आदम तुके मोहम्मद जी सुजान किए थी, तुके मोहम्मद जी सुजान किए थी, अया तब उनके पैदा न कयो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो कि या अल्लाह जड़े तू मुंह में रूह विधी, या अल्लाह मुंह आसमान ने डिठो, अर्श मथा लिखल हो, अर्श मथा लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो कि या अल्लाह मुहिन गाल के सुञाणे वरतो जे हस्ती जो नालो तू पंहिंजे नाले सां गॾु लिखियो आहे, इहा हस्ती तुखे कायनात में सभिनि खां वधीक प्यारी आहे। अल्लाह पाक फरमायो, ए आदम तू सच चयो, अगर मोहम्मद के पैदा ना कया हा तुखे भी पैदा ना कया हा। अगर मोहम्मद के पैदा ना कया हा, अर्शो कुर्सी के पैदा ना कया हा, अगर मोहम्मद के पैदा ना कया हा, पंहिंजो रब होण बि ज़ाहिर न कया हा। ये हदीस कुदसिया, हदीस कुदसी कलाम अल्लाह जो ज़बान मुस्तफ़ा जी। अल्लाह पाक फरमाए, महबूब अगर तुखे पैदा ना कया हा, पंहिंजो रब होण ज़ाहिर न कया। अल्लाहु अकबर। जंहिंजे सदके अल्लाह सजी कायनात के बनाए, जंहिंजे सदके अल्लाह पाक सजी आका अलैहिस्सलातु वस्सलाम आखिरी नबी अव्वल बन आखिर वाहिद, अव्वल वाहिद आखिर वाहिद। ये झंडा छो लगाईंदा आहियूं? हज़रत जबरील अमीन अलैहिस्सलाम जी सुन्नत। हज़रत आमिना फरमाए थी, आका जी विलादत जो वक्त करीब हो, आका जी वालदा मोहतरमा मूं ॾिठो को आसमान का को लथो अटे झंडा लगाया विया, हिकिड़ो मशरिक में हिकिड़ो मगरिब में, टियों काबे जी छत जे मथां आका जी विलादत थी। ये चरागो छो कंदा आहियो? हज़रत आमिना दी फरमाए, जड़े सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत थी या। हज़रत आमिना दी फरमाए, हेडो नूर चमकियो, हेडो नूर चमकियो, मक्का मुकर्रमा में वेही करे शाम जा महलात ॾिसी वञो। ऐसी दी फरमाए वियो त मक्का मुकर्रमा में वेही करे शाम जे बाजार में जगह उठ वञी रहा हुआ, उन उठी जी गर्दन के ॾिसी वञो। अल्लाहु अकबर। आका जी विलादत जे वक्त फरिश्ता इस्तकबाल आया, दर ते बिठा हुआ, मुबारकबाद। सब खुश हुआ नबी जी विलादत जे टाइम। चिरिंद परिंद भी खुश हुआ, पखी भी खुश हुआ, ये वड़ भी खुश हुआ, सब मखलूक खुश हुई। बल्कि मशरिकी मगरिब वारन हिक ॿिए खे मुबारकबाद ॾिनियूं। हिकिड़ो शख्स जो खुश ना हो, हिकिड़ो हो जो खुश ना हो, वो हो अबलीस। केरो? शैतान। शैतान चार जगह ते रुनो आ। रवायत रवा हिकिड़ी आका जी विलादत ओडी महिल रुनो आ, ओडी महिल हाँ ओडी महिल रुनो। छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से अल्लाह पाक छा वाइदो फरमाए कि महबूब तुखे हूं राज़ी कंदुसि। छा कंदुसि? इंशाअल्लाह जुमे ॾींहुं जितमा आहे न गमीरन में, जुमे ॾींहुं छंछर जी रात, जुमे ॾींहुं छंछर जी रात इंशाअल्लाह उते मुंहिंजो बयान जो मौज़ू शफ़ाअत मुस्तफ़ा है। असा बुधदा थी कि आका के शफात में जगह इख्तियारात मिलिया, मुख्तियार कुल ठाए मोकलो, अल्लाह मुख्तार कुल ठाए मोकलो पंहिंजे हबीब के। अमा बुधंदो यकीन कंदो नाज़ कंदो असां कहिड़े नबी जा उम्मती आहियूं। चओ सुभान अल्लाह। असां हिकिड़ी अवां खे अहिड़ी ॻाल्हि अर्ज़ कई, अमल में कमी ना है, माफ़ कजो अक़ीदे में कमी ना है, अमल में ॾाढी कमज़ोरी अची, अमल में ॾाढी, अमल के पाण मज़बूत। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा गुलामो आका अलैहिस्सलातु वस्सलाम में मुबारक नाले के चुमण जी बरकत केतरी। अच्छा जे तो केडी मले केडे इए बथे रोजाना को टाइम रखो
भले एक मिनट रखो, 2 मिनट रखो, छा हो जो घर का बंद कमरा हो, घर जो बंद कमरो हुए, घर का बंद कमरा हो, सामने गुंबद खजरा हो, कड़े तस्वरी तो सवर में मदीने हलिया वजो, अल्लाह तस्वरी तो सवर में केड़ा हलिया वजो, मदीने हलिया, मदीने हलिया, यकीन कर। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। दुरूद पाक पढ़ना रहूं, दुरूद पाक पढ़ना रहूं, दुरूद पाक पढ़ना रहूं, दुरूद पाक पढ़ा। असां आदत उथंदे वेंदे हलंदे फिरंदे दुरूद पाक पढ़ना, अल्लाह जो जिक्र कंदा रहूं, दुरूद पाक पढ़ंदा रहूं। इंशाअल्लाहुल करीम दुनिया आखिरत बेहतर थे। छा थिंदो? दुनिया ता आखिरत असांजी बेहतर थे। आका अलैहिस्सलाम फरमाए नमाज में मुझे अखिंजी ठार, नमाज में मुझे अखिंजी। जड़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ वठी आया, हजरत आमिना दी फरमाए तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक शहादत वाली आंगुर जी आसमान दे हुई, शहादत वाली आंगुर केड़ा हुई। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिंदे ही अल्लाह जी बारगाह में सजदो कयो, पैदा थिंदे ही जे नबी जा गुलाम आई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में एडो बीहंदा हुआ, कयाम कंदा हुआ, मुबारक पैर सुजी पवंदा हुआ। पाण केड़ो पढ़ंदा आहियूं नमाज में, कयाम केतिरो कंदा आहियूं। हिकिड़ी मूं वीडियो ठाही, वो मूं डिलीट करे छॾी। हिकिड़े शख़्स 4 रकत पढ़ी तक़रीबन 1.5 मिनट जे अंदर, केतिरे मिनट में 4 रकतूं पढ़ियूं साईं 1.5 मिनटनि में, 4 रकतूं मूं भरी कंहिंखे ॾेखारी कोन्हे हुई। पोइ मूं ॾिसी इबरत हासिल कई, मूं डिलीट करे छॾी। मुंहिंजो टाइम बि कढी आयो, वीचारो वुज़ू बि कयो हूंदो, अलाए कीअं कयो हूंदो। वुज़ू वारे त अहिड़ा मामलात आहिनि, हिकिड़ी जॻह ते असां वुज़ू कयो, मुंहिंजे भर अञा वेठो आहियां वुज़ू खाने ते, मूं अञा बादू चढ़ाया न, नौजवान मूंसां गॾु वेठो आहे, उथी वियो, वुज़ू करे उथी वियो। मूं ॾे ईअं ॾिठो, मूं चयो बाबा वुज़ू थी वियो? चई मौलवी साहब थी वियो, वञिणो थोरी आहे। चई मौलवी साहब वुज़ू थी वियो, वञिणो थोरी आहे। यानी थोरी देरि में यकदम वुज़ू थी वियो। 4 फराइज़ आहिनि, 14 सुन्नतूं आहिनि, वुज़ू आहे। नमाज जन्नत जी चाबी आहे, नमाज जी चाबी वुज़ू आहे। वुज़ू न आहे त नमाज कीअं थींदी? जंहिंजो वुज़ू न आहे नमाज ई कोन थींदी। वुज़ू ना है वही कुरान के खड़ दो, गुनाहगार थी दो। वुज़ू तो सही हुए न, वो नमाज अवा यकीन कंदो, अगर अवा चाहे तो हमारे चेहरे तो नूर अची वने। 5 वक्ती नमाज पढ़ो, अल्लाह पाक चेहरे तो नूर अता करे। अवा जी ख्वाहिश आहे मुझे जका जिस्म बीमारियों दूर थी वने। फरमाते जो 5 वक्त नमाजी होंदो, अल्लाह पाक बीमारी का बचाईंदो। अवा जी ख्वाहिश आहे मुझे निंड में राहत नसीब थे। फरमाए 5 वक्ती नमाज पढ़, अल्लाह पाक निंड में राहत अता करे। अवां जी ख्वाहिश आहे औलाद मूंखे नफ़ो ॾे, 5 वक्ती नमाज पढ़, औलाद नफ़ो ॾींदी। अवां जी ख्वाहिश आहे कबर में जॾहिं वञा त कबर जो उधा दूर थी वञे, कबर जी उधाई नूर थी वञे। 5 वक्ती नमाज पढ़, इंशाअल्लाह कबर में नूर थिए। अवां जी ख्वाहिश आहे त क़यामत ॾींहुं आका जी शफ़ाअत नसीब थिए। 5 वक्ती नमाज पढ़, आका जी शफ़ाअत नसीब थींदी। सभिनि खां वॾो इनाम छा आहे त क़यामत ॾींहुं अल्लाह पाक जो दीदार नसीब, अल्लाह पाक जो छा नसीब थींदो? मौला अली मुबारक, सिंधी में छा चवंदा आहिनि इनखे, पिंडलियूं, बुकी, बेडी न मथे बुकी। मौला अली के बुकी में तीर लगो, पढ़ियो के ऐसा कढण जी कोशिश कई वई, न निकतो। मौला अली फरमाया नमाज में बिया कढे छड़ जाओ। वो नमाज केड़ी हुई? चो सुभान अल्लाह। मौला अली नमाज ला बिठा, तीर निकलियो, मौला अली के खबर बना पई। मना नमाज में कड़ो गुम थी विंदा हो। एक बुजुर्ग जो वाक्यो पढ़ियो, असा अल्लाह अकबर चवंदा आहियूं, पाकिस्तान घुमी अची वेंदा आहियूं। वो अल्लाह अकबर चवंदो आहे, ॿनी जो हिसाब कंदो, को कारोबार जो हिसाब कंदो, को लिटी देती जो हिसाब कंदो आहे। कोई ये खबर कोने पढ़ियो छा बजे भला झुकंदो रहे, झुकंदो रहे। वो भला काबे ॾे पुठा करे झुकंदो कर, नमाज थी वेंदी? छो? इस्तक़बाल क़िबला शर्त आहे, कोन थींदी आहे। सही पिया चओ, काबे ॾे मुंहुं करण शर्त आहे, नमाज कोन थींदी अगर काबे खे पुठ करे पढ़े। बुजुर्ग जो मूं पढ़ियो, उनजो पेर ख़राब थी वियो, हज़रत साहब फिज़ान नमाज में लिखियो। तबीबन जो पेर कटड़ो पवंदो न, सॼो जिस्म ख़राब थी वेंदो। तबीबन जो डॉक्टर उनखे चयो साईं ऑपरेशन करणो पवंदो। चयो वेझो अचण कोन ॾींदुसि, वेझो अचण। उनजी घरवारी ख़बर छा चयो डॉक्टरनि खे? जी जेॾीमहिल नमाज़ लाइ बीह, मां पंहिंजो कमु करे छॾिजां। जेॾीमहिल नमाज़ लाइ बीह, मां पंहिंजो कमु। हीउ बुज़ुर्ग जॾहिं नमाज़ लाइ बीठो न, नमाज में मशगूल हो, कम थी वियो। जॾहिं सलाम फेरो तो डॉक्टर फेरे वेठा हुआ।
पट्टी पिया कनि। बुजुर्ग चयो कमु थी वियो, चयासीं पेर कटिजी वियो। उन अल्लाह जे वली चयो ख़ुदा जी कसम अमा मुंहिंजो पेर कटियो नमाज़ में मूंखे ख़बर बि न पई, मूंखे ख़बर बि नमाज़ कहिड़ी हुई। हिकिड़ी अल्लाह जी नेकबानी नमाज़ में पढ़ी, विछू 40 डंग आया, घणा 40 डंग आया विछू। ये बुजुर्ग फरमाईंदा न डोस, हू फरमा लिखण पिया उते हाँ जी न डोस, अल्लाह जी नेकबानी वटि वियुसि। उनखे चयो त विछू तोखे बार बार डंग आया, तू उनखे बिच्छू खे हटायो छो न, बिच्छू खे हटाए छॾी आहे। उन अल्लाह जी नेकबानी ख़बर छा चयो, चवण लॻी मुंहिंजा बच्चा या तूं ॿार आहीं, तोखे कहिड़ी ख़बर है, अञा तूं ॿार आहीं, तोखे कहिड़ी ख़बर, मां त अल्लाह जे कम में लॻी पियुसि, तो अल्लाह पंहिंजो कमु कीअं करे वेठा। कहने लगी बेटा तुझे क्या पता, मैं तो अल्लाह का काम कर रही थी, अपना काम कैसे कर लेती। आया कैसी नमाज थी, नमाज कैसी थी, तिलावत कुरान से मोहब्बत केतरी हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत से तिलावत कुरान करता, सहाबा किराम कसरत से तिलावत कुरान कंदा हुआ। मैदान करबला में तही मुहर्रम हराम जी रात बि इमाम पाक सजी रात तिलावत नमाज में गुजारी, बल्कि सर मुबारक तन का जुदा है, बुलंदा उते भी तिलावत कुरान पियो करे। जो सुभान अल्लाह, पान कुरान पढ़ंदा आहियूं, पंहिंजो हाल छा है, घर में कुरान है पढ़ते नहीं, घर में कुरान है मगर पढ़ते नहीं, खौफ जरा सा खुदा का करते नहीं। अरे जलजलों के झटके सुनकर मुसलमान उठ जाता है, लेकिन अजान सुन के नमाज के लिए उठता नहीं। फरमाए नमाज के लिए उठे भी तो कैसे, फिल्मों और ड्रामों के सामने से मुसलमान हटता रहे। आज तकरीबन हर घर में खबर छा है, अब मौलवी साहब के जादू करे छड़ियो, ये हर जगह ते असा वट में आए, हर जगह ते साईं मौलवी साहब के जादू करे छड़ियो। छो वाह घर में बीमारी कोई, घर में झगड़ो आहे ना जी, तकरीबन हर बे घर में होंदो, हर घर में ना होंदो। त हिकड़ी जनरल गाल पियो कया, अल्लाह जा नेकबान हर जगह ते होंदा, जनरल गाल पियो। साईं मौलवी साहब झगड़ो के जादू करे छड़ियो को तो सही मु पाजी जिए पुट जी शादी कया, मुझी नूह घर आई है ना, हुंडी का वो घर में घर वाला ठीक होता रहन लगे तो मुझी नूह जादू करे छड़े। अल्लाह जे मुझे पुट जी सस जादू करे छड़े। अब जादू करण वाला मुफ्त में था जादू कनि, 20,000 जो बकरो था वठन, हालांकि हराम है, हिकिड़ी जनरल गाल पियो कया, जादू करण त जायज़ कोन ने कंहिंजे मथे, लेकिन हिकिड़ी मिसाल पियो ॾियां, खाम खाई शैतानी वसवसा हो। जादू हक़ आहे, जादू हक़ आहे, लेकिन तकरीबन गुनाहन जी नहुसत आहे। छा है गुनाहन जी, औरत जो कड़ी की गाल मांगे बुधाया, औरत है ना, औरत लेडीज, औरत जी माहवारी इंदी आ, इनके हेज चंदा, बार जी विलादत का पोइ 4 ॾींहं रत इंदो, उनके निफास चंदा। हेज में लाइन जी खराबी थी वेंदी आ, उनके ड्राउना ख़्वाब ईंदा आहिनि, हेड़ी कैफियत थी वेंदी आ औरत जी, माण्हू सम्झनि शायदि जे मथां को जिन्नात जो असर थी वियो। ई हेज जी खराबी करे भी मसाइल थींदा, असां हर ॻाल्हि जे पोयां आमिल जे पोयां ए अल्लाह जा बाना। अगर जीने की ख्वाहिश है तो पहचान पैदा कर, जो तो जीने की ख्वाहिश है तो सुञाण कर। अच्छा जो तो मसला घर में जाम इनका केर पूछिया बा नमाज जी फजर में सब हंध में नमाज कज़ा कंदा आहे या ना आहे। घर में तिलावत कोन थी हले, सॼो ॾींहुं म्यूज़िक हलंदो आहे। मोबाइल में मौलवी साहब गंद भरियो पियो आहे। जी अल्लाह के टाइम कोने पबजी गेम ला टाइम ॾिया थो, दुरूद ला टाइम कोने, गार गंद ला टाइम कढंदो आहियां। चोट पियो कया मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइयो। अगे घर में तिलावत कुरान जो आवाज ईंदो हो, नातन जो आवाज ईंदो हो, घर में इबादत जो मशवरो थींदो हो, घर में इबादत ला कॉम्पिटिशन थींदी हुई, नफली रोज़न जो कॉम्पिटिशन मुकाबलो हुंदो हो, तिलावत कुरान जो मुकाबलो हुंदो हो। अज गाना बाजनी म्यूजिक जो मुकाबलो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजाओ, जिते म्यूज़िक हलंदो आहे हुते शैतान नचंदो आहे, जिते शैतान नचंदो आहे हुते लानत वसंदी आहे, जिते लानत वसंदी आहे हुते बीमारी लहंदी आहे, हुते झगड़ा थींदा आहिनि, हुते नाइतफाक़ी थींदी है। जो कुछ है सब अपने ही हाथों के है करतूत, शिकवा है जमाने से ना किस्मत से गिरी। पंहिंजे हथनि जा करतूत हदीस पाका जो फजर न तो पड़े, शैतान कन में पेशाब करे छड़ो।
फजर ही कोन तो पढ़े शैतान कर में मौलवी साहब मतो भारिया अब फजर जी फजर कोने पढ़िया अब तू फजर ही कोने पढ़िया हंद में नमाज कदा करे तुझे मतो भारिया हां असा जी कैफियत अजीब थी या मुसलमानन जी अजीब पंज वक्ती नमाज हर मुसलमान दे फर्ज है साईं मादल्ला छुट्टी है नमाज जी मादल्ला छुट्टी कोने जो तो भी नमाज फर्जा कयाम नमाज भी न तो पढ़ी सकी तो मानू जी टेक सा पढ़ बैसाखी जी टेक सा पढ़ भित जी टेक सा पढ़ हां बिहन जी ताकत ना है वेही पढ़ बहन जी ताकत ना है लेटी पढ़ वुजू अगर पानी नुकसान तो दे मिट्टी सा तयम्मुम करे पढ़ पान वुजू न तो करे सकी बियो वुजू कराए पान तयम्मुम न तो करे सकी बियो कराए लेकिन नमाज पढ़नी आहे नमाज पढ़नी छड़नी ना है अमा कदे इन गाल के सोचियो उन धाई कबर में गड केर विंदो कदे थोड़ो अकेले में रात जो सुमन का पेरी तसव्वुर कर यकीन कर इतनी लहर गाड़ी पोइते वीआईपी वगा घर में प्यानो हमारी बैक बैलेंस इतनी रही जी बनिंदे झगड़ा क्यासी हसद क्योसी विड़ियासी न्याणी हक खादासी भेड़ जो हक खादो भाज जो हक खादो पिलाटर दे विड़ियासी पर सियासी दबदबे ते मानू जो हक खादासी के जे मता जुल्म क्योसी के बदरायोसी के छुड़ाईसी के जे मता एफआईआर कटाई सरकारी नौकरी हराम जो पगार खादोसी जनरल गाल जो कया सब गुनाह करे सब दुनिया जो माल हिते रह जी वयो हां लाशो वयो बे कबर में थोड़ो तसव्वुर कजो लाशो केडा बे वने नौजवान घर वाली इज्जत करे बियो निकाह कर दी नौजवान औलाद पड़ा पटी दे विढ़ंदी आया ना है हां कबर में लाह पियो थोड़ो तो सबूर के और पाण के अवा के बिनन के बताया था आऊं भी शामिल सगुर हां मुझो लाशो केडा बे वने अकल सलामत हदीस मुर्दो डिसे पे गलान न तो सके हां उंधाई कबर में रखियो थोड़ो तो सबूर के हां अकेलो लठे जो कफन भले और पतियां सागो कफन जो फुटपाथ लावारस के पराए विंदो सागो कफन मुखे पराए हर मुझो लाशो रखियो वो कबर उनका पो रखण का पो मथा स्लेप रखंदा किते तख्ता रखंदा हां उता मथा पेक पे कन लाहिद पे अगर किथा थोड़ो सुराख जे त छा चंदा भाऊ ता सुराखा मट्टी थोड़ी लगाए थोड़ो तो सबूर कज हां सजो पेक थी वियो अकल सलामत दुनियावी मामलात इते सब रची विया को भाषा कोन तो गालाए को भेड़ सा कोन तो गालाए को पाजे मिट माइटन सा फटाए वेठो थोड़ी थोड़ी गाल के हन सब इते रहची हन मथा मिट्टी विझी मणो मिट्टी विझी हन गड केरा केर सब हले हन मुसा गड मुजो अमल हा छा है चावर पोखिया छा लुण दस कणक पोखी छा लुण दस नेकिन जो बिज पोखियो छा लुण दस नेकी यकीन करना वो अकेले में सच्चा मांगड़ी ते दिस ने मतलब बुधाए अकेले में कदी मले लाई दवा सोचना आयो अगर गुनाह कंदे रूह निकरी हुई बद निगाही कंदे फिल्मा ड्रामा दिसने मौत अच्छी हुई अल्लाह ने करे दाढ़ी मुंडाई दे रूह निकरी हुई बिच्छू सा दाढ़ी ठई हुई अगर कफन बाहे सा बदल जी हुयो नागी बिच्छू सा कबर भरची हुई केडा विलास कयामती कबर में रहणो लखों साल अल्लाह बेहतर तो जाने दुनियावी जिंदगी 50 साल जी गुजरी हुई दुनियावी कारोबार कयो भले करोड़ों जो बिजनेस कयो मना कोन अल्लाह रिस्क हलाल में बरकत दे अमा जे 1000 एकड़ बनी अल्लाह करे 2000 एकड़ बनी थे मना कोन अमा जे एकड़ो कारोबार अमा 4 कयो मना ना है नेमत घर सुठी सवारी सब अल्लाह जी नेमत मना ना है लेकिन थोड़ो गौर था कयो सिर्फ दुनिया सिर्फ दुनिया सिर्फ दुनिया दुनियावी पेमेंट घट अचे त टेंशन नमाज वजे टेंशन ही ना है बद निगाही ते का टेंशन कोने कूड़ निकतो का टेंशन कोने मां पी जी दिल आजारी थी वई का परवाह कोने ये जिंदगी गुजारने रूह निकरी वई छाती अगर कई कबर में आका जो दीदार थिंदो जने नबी पाक फरमायो त मुझे गुलाम जो चेहरो कोने पोछा करनास तो सब्र कयो यकीन कंदा आका फरमाए मुझे गुलाम जो चेहरो कोने दुश्मनन वारो चेहरो केदा विनास कयामत तक न उठ सकेंगे खुदा की कसम कयामत तक न उठ सकेंगे खुदा की कसम अगर सरकार ने नजरों से गिरा के छोड़ दिया कितना विनाश कर ले तो रब की रहमत है बड़ी कब्र में वरना सजा होगी कड़ी एक दिन मरना है आखिर मौत है कर ले जो करना है आखिर मौत
आने वाली किससे टाली जाएगी, जान तेरी जाने वाली जाएगी, रूह रग रग से निकाली जाएगी, तुझ पे एक दिन खाक डाली जाएगी, एक दिन मरना है आखिर मौत है, कर ले जो करना है आखिर मौत। सच्ची तौबा करो, सब अल्लाह गुनाह के माफ करे। चल एक शख्स सजी जिंदगी अल्लाह जी नाफरमानी कई हुई, सजी जिंदगी एक दफा उनकी नस चढ़ी हुई उठन जी, जी नस चढ़ी उनजे वाता निकतो या रब्बाना, छा निकतो वाता, अल्लाह पाक खबर छा फरमायो, जे सजी जिंदगी रब जी नाफरमानी कई हुई ना, उन हमरा जी नस चढ़ी वई, उनजे ज़बान में निकतो या रब्बाना, अल्लाह पाक फरमाए लब्बैक या अब्दी, अल्लाह पाक फरमाए मुंजा बाना आऊं तो आया, तू किथे आई, तू किथे आई, पैदा तो अल्लाह पान के इबादत ला कयो, पर दुनिया के मकसद है बेटा, तू किथे आई। हजरत मूसा अलैहिस्सलाम वट 70,000 बनी इसराइली आए, बाकी 11 मिनट 10 बजे दुआ करना सी इंशाअल्लाह। 70,000 बनी इसराइली आए हजरत मूसा अलैहिस्सलाम वट, अर्ज कर लगा या नबी अल्लाह दुआ कयो, मीह थी वसी वजी डुकार कहत सालिया बार तड़पण पिया, पानी ला जानवर हलाक थियन पिया, मीह जी दुआ कयो, छा जी दुआ कयो, तवज्जो है बयान, अल्लाह मैं खुश रखे, ॾाढी मोहब्बत सां बयान ॿुधो पिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में दुआ कई कि या अल्लाह पंहिंजी रहमत वारी बारिश बरसा। जी हज़रत मूसा अलैहिस्सलाम मीह जी दुआ कई ना, अल्लाह पाक खबर छा फरमायो, ए मूसा ई 70,000 बनी इसराइल में हिकिड़ो गुनाहगार बांधो वेठो आहे मुंहिंजो, जेको ॾींहुं राति नाफरमानी करे पियो, ए मूसा तूं ऐलान करी 70,000 मां निकिरी वञो, मीह वसाए छॾ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह मुंहिंजी आवाज़ 70,000 ते कीअं पहुचंदी। अल्लाह पाक फरमायो मूसा तू आवाज़ लगा पहुचाइण असांजे ज़िम्मे आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो वो फुला शख्स जेको ॾींहुं राति अल्लाह जी नाफरमानी करे पियो, 70,000 मां निकिरी ॿाहिरि हलियो वञे, उनजे करे आसमान का पानी न पियो वसे, मींहुं रुकिजी वियो आहे, ॿाहिरि हलियो वञे। हाणे ऐलान सभिनि ॿुधो, हुन बि ॿुधो, कंहिं ॿुधो जेको ॾींहुं राति तवज्जो रख गुनाह में लॻो पियो हो, जेको ॾींहुं राति अल्लाह जी नाफरमानी में लॻो पियो, हुन बि ऐलान ॿुधो। हाणे ॿुधी करे हुन हमरा कंध खणी ॾिठो चारों तरफ़ कि ॾिसा निकिरे केरु थो, निकिरे, हुन ॾिठो कि निकितो केरु बि कोन्हे, पोइ पंहिंजे पाण खे चवणु लॻो आऊं ई बदनसीब आहियां जेको पंहिंजे रब जी नाफरमानी में लॻो पियो। हुन छा कयो, हुन पंहिंजो कंध हेठि कयो, पंहिंजे मथे ते कपिड़ो विधो ऐं दिली दिली में अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करणु लॻो कि या अल्लाह अगर अॼु 70,000 मां निकिरी वेंदुसि त रुसवाई थींदी, अगर अॼु 70,000 मां निकिरी वेंदुसि त माण्हू ॻाल्हियूं कंदा, ही उहो बदनसीबा जंहिंजे करे पानी न पियो वसे, मींहुं रुकिजी वियो आहे। या अल्लाह अॼु अगर 70,000 मां ॿाहिरि वेंदुसि त रुसवाई थींदी, या अल्लाह मुंहिंजी लाज रख न, या अल्लाह तूं अॼु मुंहिंजी लाज रख, वाइदो थो कयां जेका पोइ गुनाह न कंदुसि। उन बाने दिल में दुआ कई आहे, मींहुं वसणु शुरू थी वियो, उन तौबा कई आहे, मींहुं वसणु। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह निकितो केरु बि कोन्हे, तूं मींहुं वसाए छॾियो, कि या अल्लाह निकितो केरु बि न, तूं मींहुं वसाए छॾियो। अल्लाह पाक फरमायो मूसा जंहिंजे करे रोकियो हो उनजे करे वसाए छॾियो। अल्लाह पाक फरमाए मूसा मुंहिंजे बाने मूसा दोस्ती करे वरिती आहे, रब करीम केॾो आहे, सच्ची तौबा करण वारे खां ख़ुशि केॾो थींदो आहे। ए मूसा मुंहिंजे बाने मूसा दोस्ती करे वरिती आहे, रुजू करे वरितो आहे मुंहिंजी बारगाह में। हाणे अल्लाह जी पंहिंजे बाने सां मोहबत केतिरी, असां केॾा गुनाहगार आहियूं, अल्लाह केॾो रहीम करीम आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह उहो माण्हू केरु आहे, या अल्लाह माण्हू केरु आहे जंहिं अॼु तौबा कई आहे, मूंखे बि ॾेखार, जंहिं अॼु तौबा कई आहे या अल्लाह मूंखे बि ॾेखार। अल्लाह पाक फरमायो ए मूसा ही बानो ॾींहुं राति मुंहिंजी नाफरमानी कंदो रहियो, ओॾी महिल कंहिंजे साम्हूं हिनखे मूं रुसवा न कयो, ही बानो ॾींहुं राति मुंहिंजी नाफरमानी कंदो रहियो, ओॾी महिल हिनखे मूं रुसवा न कयो। अॼु त हिन तौबा कई आहे, अॼु तोखे ॿुधाए रुसवा कीअं करे छॾे।
या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। अल्लाह कुरान पाक में फरमाए ईमान वारो अल्लाह जी बारगाह डेडी तौबा के जो अगेला नसीहत थी अगेला छा थी वने असा जी तौबा जो अंदाज खबर छा है इया अब जारी 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 अब ई तौबा है तौबा ना है गुनाह थियो दिल में इकरार हो मौला थी बेजारी गुनाह के छड़न जो पक्को इरादो हुजे कि मौला जी का वो गुनाह ना कंदस इया है तौबा इच्छा है कर ले तौबा रब की रहमत है बड़ी अज नियत कर कि इंशाअल्लाह का जा गुलाम आयूं बनी ते होजूं मजूर ते होजूं जिते होजूं जेड़े नमाज जो टाइम थियो इंशाअल्लाह नमाज एड़ो जोरदार इंशाअल्लाह जो नारो आयो कि शैतान जो हियो फाटी वजे या भी नियत कर नौजवानों बुजुर्गों सबन के अर्ज तो कया अगर का गाल बुरी लगे तो माफ करे छड़े अर्ज तो कया पंजे चेहरे ते दाढ़ी सजाई छा सजायो दाढ़ी सजाई एक मुट्ठी दाढ़ी सजाई इंशाअल्लाह अदा जिथे मुकद्दर ते रिश्तो लिखला थिंदो या वसवसे में ना जे मता निकाह कोन थिंदो शादी दाढ़ी का बोल है ना निकाह थिंदो अवा दाढ़ी सजाइंदे निकाह सुठी जगह ते थिंदो इंशाअल्लाह सच्ची तो हाँ नेकिन में लगे इबादत में लगे माँ जा पैर चुम वाली साहब जो हथ चुम 5 वक्ती नमाज पढ़ नमाज के सिखला दावत इस्लामिया मदनी काफिले में सफर कर नमाज कोर्स कर मदनी चैनल के सोशल मीडिया दासम ऐप वगैरह डाउनलोड करे वठ इंशाअल्लाह करीम दुनिया बठाई वेंदी आखिरत बठाई वेंदी अल्लाह पाक असा सबन के अमल जी तौफीक नसीब फरमाए सल्लल्लाहु अलैहि